अस्सलाम वालेकुम। ममन सिटी मिठवर बाबाला इन अखरनि ते बैटबाज़ी ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ॿिनि अखरनि ते चटाभेटी पार्ट नंबर 65। इहा इल्तिजा या अल्लाह अल रहमान अल रहीम। ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते उन्हनि सजणनि खे आण सरो थिए ख़ुशि थिए दिलि मन जिन वाह वाह अलफ़े। इहा आस उमेद पुॼाए मोचारी हर महल ते ॾे मोहबत नरम तबियत घणो शेज़ियाब कर काफ़ुरे कर करम दिलि घुरिया मतिलब नेक मक़सद पुॼाए मन जा मुंझारा लाइ सोभारो कर काफ़ुरे कर सतुर हर ज़ुल्मतुनि खां बचाए तूं ई या रब बहिरो बर में कामयाब कर काफ़ुरे करीम हर जॻह झोले खां बि बचाइजि ख़ैर ख़ूबी ख़ूबसूरती जोड़ूं जोड़ वावड़ी वड़ कर घणा नेमतूं रहमतूं अता कर हिकमतूं ॾे लाभ हासिल करियूं सभु सीन में सभु मतिलब नेक मक़सद पुॼाए दूर जेके रहनि था उन्हनि जी बि तोखे पारत आहे हेॾा वड़ कई कर वेझनि ते बिठे करम नवाज़ी नवाज़श आहे ॾे मरीज़नि खे शफ़ा सिहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता कर कर मुंहिंजा मौला ख़ुशि ख़ुशहाल आसूदा माल मटा सिहत तंदुरुस्ती हर बरकत सां उन्हनि जा बि दिलि जा हर नेक मतिलब पुॼाए हाल भरे थाल भरे प्यार मोहबत सां विरहायूं हर दम दम बदम हर दम थोरा करियूं थोरा भलायूं भाल थियनि हिननि जे हाल ते पिरी प्यारा रहम करम कर कर या नाफ़िय नफ़ा फ़ाइदा ॾुख दर्द दूर कर याल सलाम सहज सुकार कर कर या रज़ाक रोज़ीअ में इज़ाफ़ो बरकत ख़ैर सां या रज़ाक याल ख़ालिक या अलीम तूं अमुन मूं बेख़बर खे बाख़बर कर कर बाजारा बाज अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन खोड़ खजाना बरकत मोहब्बत सां अता कर मोहब्बत ते अता कर काफ़ुरे कर अता सेहत तंदुरुस्ती नेमतूं हज़ार असां ॾे भलायूं तूं असां ॾे कर भलायूं तूं सभु आसूं मेडूं पुॼाए मुंहिंजा मौला तूं सभु ॼाणी थो ए सजण ईद ते ए सजण आण ईद ते सरायूं थियनि पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते त वाह 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 वलफ़ वाह सजण साईं अची बि कोन थो अची मिल प्यार मोहबत सां दुआ सलाम ईद आहे सुठराई मुसाफ़ियो करणु दुआ सलाम बिठुअदा मिलण जुलण ईद बराड ते सभु गॾु सदाई गॾु दुआ सलाम।